नहमदहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत निसा आयत नंबर 7 खां वठी आयत नंबर 11 ताईं तर्जुमो। लिर्रिजाली मर्दन जे लाइ नसीबुम हिस्सो आहे मिम्मा तरकल वालिदानी उन मां जेको छॾे विया माउ पीउ वल अक़रबून ऐं मिट माइट, जेको उन जे माउ पीअनि छॾियो ऐं जेको उन जे मिट माइटनि छॾियो। वली निसाई ऐं औरतुनि जे लाइ बि नसीबुन मिम्मा तरकल वालिदानी वल अक़रबून नसीबुम मिम्मा हिस्सो आहे औरतुनि जे लाइ बि हिस्सो आहे उन मां जेको छॾियो उन जे माउ पीअनि ऐं मिट माइटनि। मिम्मा क़ल्ला मिन्हु औ कसुर, मिम्मा क़ल्ला उन मां जेको चाहे थोरो हुजे उन मां या कसुर वधीक हुजे, यानी माल भले घणो हुजे या थोरो हुजे। नसीबम मफ़रूदा हिस्सा आहिनि मुक़ररु कयल, यानी अल्लाह जी तरफ़ां हिस्सा मुक़ररु कयल आहिनि मर्दनि ऐं औरतुनि जे लाइ। व इज़ा ऐं जॾहिं हदरल क़िस्मत हाज़िर हुजनि तक़सीम जे वक़्तु, यानी जॾहिं माल मीरास जो तक़सीम कयो पियो वञे ऐं उन वक़्तु मौजूदु हुजनि, केरु मौजूदु हुजनि, अॻियां अचे पियो उलुल क़ुरबा मिट माइट वल यतामा ऐं यतीम ॿार वल मसाकीनू ऐं कुझु मिसकीन, यानी जॾहिं माल विरहाइजी रहियो आहे उन वक़्तु कुझु माण्हू मौजूदु आहिनि उते जिन में रिश्तेदार आहिनि या को यतीम हुजे या को मिसकीन हुजे। फ़रज़ुक़ूहुम मिन्हु पोइ उनखे बि ॾियो उन मां। वक़ूलू ऐं ॻाल्हि कयो उन सां, चओ उनखे लहुम उनखे, यानी झिड़की न ॾियो त असीं हाणे विरहाए रहिया आहियूं त असांजे हिते हितां परे वञ, झिड़कियो न उनखे। क़ूलू लहुम चओ उन्हनि खे क़ौलम मारूफ़ा ॻाल्हि भली। वल यख़्शल लज़ीन ऐं घुर्जे त डिजनि उहे माण्हू जेके लव तरकू अगरि उहे छॾे वञनि मिन ख़ल्फ़िहिम पंहिंजे पोयां, यानी उन्हनि जी वफ़ात थी वञे ऐं उहे पंहिंजे पोयां छॾनि ज़ुर्रियतन दिआफ़न औलाद कमज़ोर ख़ाफ़ु अलैहिम ख़ौफ़ हुजे उन्हनि खे उन्हनि जे बारे में, यानी पोयां नंढा नंढा ॿार छॾे अगरि कंहिंजी वफ़ात थी वञे ऐं उनखे ख़ौफ़ हुजे उन्हनि जे मथां फ़लयत्तक़ुल्लाह पोइ घुर्जे त डिॼनि अल्लाह खां। वल यक़ूलू ऐं ॻाल्हि कनि उहे क़ौला सदीदा ॻाल्हि सची ऐं सिधी साफ़ सही ॻाल्हि कनि। इन्नल लज़ीना बेशक उहे माण्हू जेके यअकुलून खाइनि पिया अमवालल यतामा माल यतीमनि जा ज़ुल्मन ज़ुल्म करे, इनमा बेशक यअकुलून उहे खाइनि पिया फ़ी बुतूनिहिम पंहिंजे पेटनि में नारा बाहि, जेके यतीम जो माल ज़ुल्म सां खाईंदा उन जी मिसाल पंहिंजे पेटनि में उहे बाहि जा अंगारा भरे रहिया आहिनि। वसयस्लौन सईरा ऐं अनक़रीब उन्हनि खे अल्लाह ताला दाख़िल कंदो भड़कंदड़ बाहि में, यानी जहन्नुम उन्हनि जो ठिकाणो थींदो। यूसीकुमुल्लाहु वसियत करे थो तव्हांखे अल्लाह फ़ी औलादिकुम तव्हांजी औलाद जे बारे में लिज़करी मानिंद मर्दनि जे लाइ मिथलू मानिंद हज़िल उनसयनी ॿिनि औरतुनि जे बराबरि अल्लाह ताला हिसा मुक़ररु कया त ॿुधायो पियो वञे त हिकिड़े मर्द जे लाइ ॿिनि औरतुनि जे बराबरि हिसो आहे, ॿिनि औरतुनि जो हिसो हिकिड़े मर्द जे लाइ ओतिरो ई हिसो हूंदो जेको ॿिनि औरतुनि जे लाइ ईंदो। फ़इन कुन्ना पोइ अगरि हुजनि निसान औलाद में सिर्फ़ु हुन नियाणियूं छॾियूं आहिनि, यानी औरतूं ई आहिनि, फ़ोक वधीक आहिनि, इस्नतैनी ॿिनि खां वधीक नियाणियूं आहिनि विरसे में और जेके वारिस आहिनि मरण वारनि जूं। फलहुन्ना पोइ उन्हनि ॿिन्ही जे लाइ छा हूंदो सुलुसा मा तरक, यानी अगरि जाइदाद जा 2 हिसा कया वञनि त उन मां 2/3 हिसा जेके हूंदा से हुननि नियाणियुनि खे मिलंदा।
व इन कानत ऐं अगरि हुजे वाहिदतन सिर्फ़ु हिकिड़ी नियाणी फलहा त उन जे लाइ हूंदो निस्फ़ अधु हिसो, अधु जाइदाद उन नियाणी खे ॾिनी वेंदी। वली अबवेही ऐं उन्हनि जे माउ पीउ जे लाइ केतिरो हूंदो, लिकुल्ली वाहिदुन हर हिक जे लाइ, मिनहुमा सुदुस उन्हनि ॿिन्ही जे लाइ 6 हिसो हूंदो, मिम्मा तरक जेको मरण वारो छॾे वियो। इन कान अगरि हुजे लहू उन जे लाइ वलद औलाद त माउ पीउ खे 6 हिसो मिलंदो हर हिक खे। फ़ इल्लम पोइ अगरि न यकुन हुजे लहू उन जे लाइ मरण वारे जो अगरि न आहे वलद को औलाद या को वारिस न आहे, वरिस हू त पोइ उन जा वारिस केरु थींदा, अबवाहु उन जा माउ पीउ, फली उम्मी सुलुस पोइ उन जी माउ जे लाइ हूंदो 1/3 हिसो। फ़ इनकान पोइ अगरि हुजे लहू उन जे लाइ मरण वारे जे लाइ अख़वतन को भाउ बि हुजे उनजो, फली उम्मी ही त पोइ उन जी माउ जो हिसो केतिरो थींदो, सुदुस 6 हिसो, पोइ माउ खे बि 6 हिसो मिलंदो अगरि भाउ आहे। मिम बादी उन खां पोइ वसीयती यूसी बिहा औ दईन उन खां पोइ त जेका मरण वारे वसियत कई हूंदी उन वसियत खे पूरो कयो वञे ऐं जेको उन ते कर्ज़ु हुजे उहो अदा कयो वञे, उन खां पोइ जेका आहे उन मां हिननि खे विरासत ॾिनी वेंदी। आबाउकुम माउ पीउ तव्हांजा, व अबनाउकुम ऐं पुट तव्हांजा, ला तदरून न तव्हां ॼाणो था, न तव्हांखे हिन ॻाल्हि जी ख़बर आहे, अयुहम त केरु इन्हनि मां अक़रबु वधीक वेझो आहे, लकुम तव्हांजे लाइ नफ़न नफ़े में, यानी कंहिंखे इन्हनि मां केरु वधीक फ़ाइदेमंद आहे तव्हांजे लाइ। फ़रीदतम मिन अल्लाह फ़र्ज़ कया विया आहिनि अल्लाह जी तरफ़ां, इन अल्लाह बेशक अल्लाह कान आहे अलीमन ख़ूब ॼाण रखण वारो, ख़ूब इल्म वारो, हकीमा ख़ूब हिकमत वारो। सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुक व अतूबु इलैक। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।